नाज़रीन, मोहनजोदड़ो में बरसात बाद क़दीम माग अण खोटियल आसारनि मथां केतिरियूं ठिकर जूं तारीख़ी शयूं ज़ाहिर थियण लॻियूं आहिनि। वधीक तफ़सील ग़ुलाम मुस्तफ़ा जहतियाल जी हिन रिपोर्ट में। 2 सदी ईस्वीअ जे दौर जो ॿुध धर्म सां तालुक़ु रखंदड़ नंढे साइज़ जो नायाब मुजसमो हथु आयो आहे, जॾहिं त माग जे डीके एरिया में सियाहनि खे घुमाइण दौरान बरसाति सबबि पयल हिकु घारे मां ॿुध मज़हब जे दौर जो हिकु मुजसमो 2 हिसनि में मिलियो आहे। उन मौक़े ते लेखक अदीब इकरार पीरज़ादो, आर्किटेक्ट नवीद अहमद सांगा, इंचार्ज मोहनजोदड़ो एहसान अब्बासी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ मुजसमो गौतम बुद्ध मज़हब जो नथो लॻे, हीउ कंहिं देवी जो मुजसमो आहे। हिननि वधीक चयो त हीउ मुजसमो असांखे मक़ामी गाइड इरशाद सोलंकी ॾिनो आहे, जॾहिं त हीउ मुजसमो असां लेबॉर्ट्रीअ ॾे मोकिले ॾिनो आहे। हिननि चयो त असां हिन मुजसमे बाबति डीजी मंज़ूर अहमद कनासुर खे बि ॿुधायो आहे। हिननि चयो त हथु आयल मुजसमो लेबॉर्ट्रीअ ॾे चकास करण बैदि हथु आयल मुजसमे ते वधीक माहिर तहक़ीक़ कंदा, पोइ वधीक ख़बर पइजी सघंदी। होॾा ॿुध धर्म वारो मुजसमो हथु कंदड़ मक़ामी गाइड इरशाद सोलंकी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां सियाहनि खे घुमाइण लाइ डीके एरिया साइड वठी वियो हुयुसि, जॾहिं त ताज़नि बरसातुनि सबबि घारो लॻल हुयो। जिते अचानक उन जाइ ते नज़र पइजी वई त उते हिकु क़दीमी नंढे साइज जो मुजसमो हथु आयो। 2000 साल अॻु जो आहे या 5000 साल अॻु जो आहे या उन खां बि अॻु जो आहे। इहो जॾहिं लेबॉर्ट्रीअ में वेंदो पोइ उहे ॿुधाईंदा त हिन जी आख़िर उमिरि केतिरी आहे। बाक़ी आउं सम्झां थो त हीउ महात्मा गौतम बुद्ध जो मुजसमो न आहे, हीउ कंहिं देवीअ जो मुजसमो आहे या गुज़िरियल दौर जे कंहिं क़ौम जे ख़ुदा जो मुजसमो आहे। जहिड़े नमूने सां हिते अॻ में ॿुधंदा आहियूं, बाक़ी ही गौतम बुद्ध जो मुजसमो नथो लॻे। जंहिं जाइ ते इहो मुजसमो लधो आहे, जितां किंग प्रीस्ट लधो आहे, जितां डांसिंग गर्ल लधी आहे, उते हिकिड़ो नंढिड़ो बोर्ड हणी छॾनि त भाई हिन जाइ तां असांखे हीअ शइ हथु आई त इहो वधीक बहितरु थींदो। इहो मुजसमो मिलियो इरशाद असां वटि हिते लोकल गाइड आहे, त जीअं हिनखे मिलियो त हिन मूंखे इंफॉर्म कयो, इंफॉर्मेशन ॾिनी त इहो मुजसमो मिलियो आहे। उन ॾींहुं असांजो पंहिंजो चयोसीं त ॿिए ॾींहुं असां हिनखे हिन जी डिटेल जेकी आहे असां हिन ते स्टडी कंदासीं, ऐं साइड जितां मिलियो आहे उन साइड खे बि विज़िट कंदासीं। पोइ गॾु वठी वञी उन डीके नॉर्थ वारे साइड खां एयरपोर्ट वारे पासे खां घारो पियल हुयो, उतां इहो असांखे पंहिंजो बुधा जो जेको चवनि था बुधा मुजसमो आहे इहो मिलियो, लॉकेट आहे इहो। पोइ जीअं मिलियो हिन खां असां रिसीव कयोसीं, प्रॉपर क्यूरेटर साहब बि हुयो, ॿ टे ॿिया सियावंद माण्हू बि हुया, उहो वठी हिन खे असां लेबॉर्ट्री मोकिले छॾियो आहे। बिल्कुलु असां उहो हिनखे ॿुधायो आहे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट खे मोकिले छॾियो आहे। असांजो कमु आहे लिखणु ॿुधाइणु, मथे डिपार्टमेंट वारा जेको फ़ैसिलो कंदा पोइ हिनखे साईं खे गाइड में था कनि या हिनखे को सर्टिफिकेट था ॾियनि, को अवॉर्ड था ॾियनि, उहो मथे डिपार्टमेंट ॾींदो इरशाद साहब खे। ही रिसेंटली जेके बारिशूं पयूं आहिनि, इन बारिशुनि में असां वटि जेके अनएक्सकेवेटेड एरियाज़ आहिनि उन मां एतिरियूं अहिड़ियूं शयूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि, जीअं मतिलबु टेराकोटा जूं शयूं थी वियूं या काफ़ी मिक़दार में मिलनि। पर हिन दफ़े ही जेको मुजसमो मिलियो आहे, जंहिंखे इनिशियल बेसिस ते जेके चाइना जा माहिरीन थी आया उहे उनखे गौतम बुद्ध जो ऐं उनजो मुजसमो ऐं इम्पोर्टेंट त हिन जी इम्पोर्टेंस तमामु घणी आहे, जेका उनजी बीहक उनजी शेप मां जेको नज़र अचे थो त हिन जी तमामु वॾी इम्पोर्टेंस आहे। असांजी इहो वधीक जेका हिन ते स्टडी थींदी उन खां बाद में हिन जी ख़बर पवंदी, ऐं उन खां पोइ असां हिनखे इनिशियली बेसिस ते जीअं असांखे हैंडओवर थियो त असां पंहिंजे हिते वाटर सॉइल इन्वेस्टिगेशन लेबॉरेटरी आहे, उन लेबॉरेटरी जे इंचार्ज खे जे हवाले कयोसीं। हाणे उनजी केमिकल ट्रीटमेंट थी वई आहे, थी रही आहे, बल्कि जीअं ई उहा कंप्लीट थींदी उन खां बाद असांखे उहो हैंडओवर थी वेंदो, ऐं उन खां बाद ई असां डिपार्टमेंट खे लिखंदासीं त का टीम या का अहिड़ी वेल नोन आर्कियोलॉजिस्ट जेके आहिनि उन्हनि जी टीम तश्कील करे उन ते फर्दर, छो त ही काफ़ी टाइम खां पोइ अहिड़ी हिकिड़ी नायाब शइ असांखे
जेका बग़ैर एक्सकेवेटेड एक्सकेवेशन जे हिसाब सां असांखे कुदरती तरह सां हिकिड़ी असांखे शइ मिली आहे त उन ते वधीक जेको आहे सो स्टडी थियणु खपे ऐं इनशाला डिपार्टमेंट तव्हांखे ख़बर आहे त उअं ई इन्हनि शयुनि जे लाइ तमामु घणो सीरियस आहे ऐं जीअं ई वधीक इन ते स्टडी थींदी त असां तव्हांखे दोस्तनि खे इंफॉर्म कंदा रहंदासीं वक़्तनि वक़्तु। त जीअं मां साइट ते वियुसि कंहिं विज़िटरनि सां वियुसि त हुतां मूंखे इहा काशी नज़र अची वई। पाणे गौतम बुद्ध आहे या बुधा आहे कुझु बि आहे, जीअं ई मूंखे मिली त मां नवीद सागर साहिब खे इंफॉर्म कयो, एहसान अब्बासी क्यूरेटर साहिब खे इंफॉर्म कयो ऐं असांजो जेको आहे अलीअदर साहिबु इंजीनियर आहे उनखे इंफॉर्म कयो ऐं आख़िर में मां पंहिंजे हिन DG खे मंज़ूर कनासरो साहिब खे इंफॉर्म कयो। जीअं माण्हू खे मैसेज बि कंदे फलाणी जाइ ते असांखे मिलियो आहे त DG साहिबु मूंखे चयो वेरी गुड। जीअं त ही मुजस्मो जेको आहे असांखे हुनजे एहसान अब्बासी साहिबु जेको आहे क्यूरेटर साहिबु आहे उन असांखे लेब ॾे लेटर जे थ्रू मोकिलियो आहे। जीअं ई असां वटि आयो त असां हिन जी पहिरियां हिन जी असां जेको आहे हिन जो लेंथ ॾिठीसीं त हिन जी लेंथ केतिरी आहे ऐं विड्थ केतिरी आहे। उहा लेंथ जेकी आहे हिन जी 42.93 जेको mm आहे ऐं विड्थ जेका अथसि 16.46 अथसि। वज़न जेको आहे हिन जो उहो आहे 6 ग्राम जेको हिन जो वज़न आहे। ऐं हिन जी असां जीअं मिलण सां ई गॾु असांजी हिन मैकेनिकल क्लीनिंग जेका आहे शुरू करे छॾी आहे ऐं इनशा ताला कुझु ॾींहंनि में असां हिन खे मुकमिल तौर ते हिन जी ट्रीटमेंट करे ऐं वापसि जेको क्यूरेटर साहिब खे ॾींदासीं। तक़रीबन हिन जी जेका मैकेनिकल क्लीनिक आहे उहा बसि कंप्लीट आहे। हाणे असां हिन में ब्राउन डिज़ीज़ आहे जेका हिन में साई नज़र अचे थी पई, उन जे लाइ असां वटि मुख़्तलिफ़ सिल्वर ऑक्साइड आहे, मुख़्तलिफ़ केमिकल आहे, उन्हनि सां असां हिन जी बीमारी ख़तमु कंदासीं। उन खां बाद में जेको आहे पोइ हुनखे पैराडाइज 72 जो लेकर ॾेई करे पोइ क्यूरेटर साहिब खे वापसि। हिन चयो त वधीक हिन मुजस्मे ते मार तहक़ीक़ करे वधीक कुझु मुजस्मे बाबति उहो ई कुझु ॿुधाए सघनि था। होॾां ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हथ कंदड़ मुजस्मो मक़ामी गाइड इरशाद अली सोलंकी 15 सालनि खां मोहन जे दड़े ते मक़ामी गाइड तौरु कमु करे थो, जंहिंखे के बि सहूलियतूं मिलियल न आहिनि। जॾहिं त मोहन जे दड़े ते हिन मक़ामी गाइड खे कुझु वधीक सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं हू पंहिंजी सचाई सां वधीक कमु जारी रखी सघे। सखावत खाते खे घुरिजे त सरकारी सतह ते हिकु तक़रीब कोठाई हिन मक़ामी गाइड इरशाद सोलंकीअ खे हिकु एवार्ड बि ॾिनो वञे। उन्हीअ सां गॾु सकाफ़त खातो हिन मक़ामी गाइड लाइ नौकिरी जो बि पिणु ऐलान कयो वञे। कैमरामैन मदनी जतियाल सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोहन जो दड़ो।